तक़रीबन बचपन में हिते आयो आहियां। जॾहिं आयो हुउसि त मुंहिंजी उमिरि 1 साल हुई, मां जे हंज में हुउसि। 1976 में आयो हुउसि। बिल्कुलु पंधु आयासीं हुतां खां वठी हेसि ताईं रोज़। ॿुधायो त अरबी तालीम तव्हां हासिलु कई, पोइ सिंधी तालीम जेका मादरी आहे या पंहिंजे सिंध जी आहे, त उहा तालीम तव्हां किथां हासिलु कई? अस्सलाम वालेकुम दोस्तो, सऊदी अरब में सिंध जी बहितरीनु शख़्सियत जंहिंजो बचपन सऊदी अरब जे शहर जिद्दा जे रोएस गलियुनि में थियो ऐं हिननि जी जेका बुनियादी जेका तालीम आहे उहा हिननि अरबी में वरिती ऐं हिननि खां पुछा कंदासीं सिंधी तालीम कीअं वरिती। सभ खां पहिरियां हिन जो तारीफ़ कराईंदासीं त असां त एतिरा में मामा चवंदा आहियूं छो जे क़ाबिल इज़त आहिनि मामा सिकंदर बाग़ी, सिंधी सिकंदर सिंधी बाग़ी, हा न, बाग़ी सिकंदर बि आहे। त सिकंदर बाग़ी केरु आहे, किथां आयो ऐं सऊदी अरब जो सफ़र इहो थोरो असांजे नाज़रीन खे ॿुधाइजो। जी महिरबानी अदा ARB तव्हांजी वॾी महिरबानी। मां तक़रीबन बचपन में हिते आयो आहियां। मुंहिंजो अखियूं बि ईअं सम्झ सऊदी अरब में खुलियूं आहिनि। मां जॾहिं आयो हुउसि त मुंहिंजी उमिरि 1 साल हुई, मां जे हंज में हुउसि। अच्छा, 1 साल में तव्हां वालदेन जी कच्छ में? 1976 में आयो हुउसि, तो 1 साल जो हुयुसि मां अखियूं बि हिते सऊदी अरब में खोलियूं आहिनि। ऐं लथोसीं एयरपोर्ट त फैहा एयरपोर्ट आहे इहो हींअर उते माशाल्लाह पुराणो जेको ख़तमु थी वियो। हुते माशाल्लाह हींअर वॾा माना बिल्डिंगूं हर शइ एरिया थी वियो आहे। उन खां पोइ ॿियो एयरपोर्ट ठहियो, उन खां पोइ वरी हाणे नओं एयरपोर्ट ठहियो आहे जिद्दा। माना टियों एयरपोर्ट हा, माना 2 एयरपोर्ट माना तव्हांजी ज़िंदगी में विया। बिल्कुलु 1976 में आयो साहब। सही, माशाल्लाह, ज़बरदस्त। 1 साल जा हो वालदेन जी कच्छन ते आया? हा बिल्कुलु, पंधु आयासीं हुतां खां वठी हेसि ताईं रोएस में। हुतां खां पंधु हायर फैहा खां हेसि ताईं एयरपोर्ट खां पंधु? पंधु। पोइ पाकिस्तान खां कीअं तव्हां हुतां आयो? पाकिस्तान जहाज़ में आयो, माशाल्लाह, इहा बि सुठो, जहाज़ में आयो, ज़बरदस्त। पोइ तव्हां उतां खां जॾहिं निकिता हो त तव्हांजा वालदेन रोज़गार जे हिसाब सां निकिता या हज जे लाइ निकिता? रोज़गार हिसाब सां। बाबा हिते कमु कंदो हो शरबतली वटि, पोइ उन हिसाब सां पोइ अम्मा खे असांखे मुंहिंजो भाउ ॿियो वॾो उनखे घुराई, पोइ असां पोइ आयासीं। असांजो हिते हो अॻु में, पोइ असांखे घुराई वीज़ा ते 1976 में। भुट्टे साहिब जेका नेशनलिटी ॾिनी उहा मुंहिंजे ख्याल में अवल ॾिनी तव्हां, या तव्हां हूंदे? नेशनलिटी कान्हे असांखे, कमु हुआ न जेका उहा विराई बि उन दौर, उहो तव्हांजो दौर तव्हांजे यादि? उहो अॻु में, थोरो अॻु में हो दौर। अच्छा, थोरो अॻु में हो, थोरो। सही, माशाल्लाह। पोइ तव्हां ॿुधायो त अरबी तालीम तव्हां हासिलु कई, पोइ सिंधी तालीम जेका मादरी आहे या पंहिंजे सिंध जी आहे, त उहा तालीम तव्हां किथां हासिलु कई? हा, असां त स्कूल कोन्ह ठहियो आहे न सिंध में, न हिते। ऐं असांजो मोहसिन हूंदो साईं मोहम्मद शाह मोरे जो, हींअर त माशाल्लाह हयात आहे, अलाह हुनखे हयाती ॾे ऐं हुनजी ॼमार वॾी करे। साईं मोहम्मद शाह उहो हिते आयो रोएस में ऐं पंहिंजो 2-3 कमरे जो घर हो। पोइ सिंधियुनि ॾे वेंदो हो साईं सिंध में वेंदो, चवंदो आहे सिंधी ॿार जेके बि आयो मूं ॾे अचो, मां हिनखे पढ़ाईंदुसि। स्कूल में ॿार, स्कूल त उन टाइम में कोन्ह हूंदा हुआ एतिरा, घर में पढ़ाईंदो? घर में, पंहिंजे घर में। पोइ जेके बि सिंधी हूंदा, हर ज़ात जा सिंधी माशाल्लाह रोएस में हुया। पोइ असांजी उमिरि तक़रीबन उन टाइम में 8 साल 9 साल या 10 साल हुई, एतिरो यादि आहे। 1980 या 85 वारो दौर आहे। साईं मोहम्मद शाह वटि पढ़ियासीं ऐं साईं मोहम्मद शाह बाक़ाइदा माना सुठे नमूने सां घर में पंहिंजे घर में असांखे पढ़ाईंदो हो। अलिफ अख बे बदक या ॿियो जेको किथे हूंदो हो, असां उतां ई पढ़ियासीं। स्कूल विस्कूल कोन्हे। पोइ घणी घणी जेका सिंधी असांखे अचे थी ॻाल्हाइणु या लिखणु पढ़णु, उहो साईं जी महिरबानी आहे, साईं मोहम्मद शाह जी। माशाल्लाह। तक़रीबन घणा ॿार हूंदा हुन टाइम ते? साईं ॿार घणा, तक़रीबन 50 खां मथे। छोकिरियूं? छोकिरा ऐं छोकिरियूं अलॻि? उमिरि वॾी जी गॾु पढ़ंदा हुआ? गॾु हूंदा, पर छोकिरियुनि जो हूंदो कमिरो अलॻि, असांजो अलॻि। माशाल्लाह। उहो साईं पाण हाणे पाकिस्तान में? साईं मोरे में आहे ऐं साईं माशाल्लाह हयात आहे ऐं वॾी माना मुंहिंजी ख़्वाहिश आहे साईं सां हिकिड़ो जेको मुलाक़ात थिए इंशाल्लाह। इंशाल्लाह। ऐं ॻाल्हि तव्हां अहिड़ी ज़बरदस्त कई न त पंहिंजनि सिंधियुनि जे ॿारनि खे उन साईं हिते सऊदी अरब जे शहर जिद्दा रोएस में पंहिंजे घर में उन्हनि खे ट्यूशन ॾींदो, पढ़ाईंदो कंदो, पंहिंजी ज़बान उन्हनि खे तमामु ज़बरदस्त आहे। असांजो बि उन्हनि खे सलूट आहे, अलाह ताला उन्हनि खे सिहत ॾिए, माशाल्लाह, ज़बरदस्त लॻो। तव्हां पोइ उन टाइम साईं का फीस वग़ैरह मुआवज़ो या कुझु हूंदो या छा? साईं जी फ़ी हूंदी 50 रियाल उन टाइम में। 50 रियाल? 50 रियाल फ़ी माना माण्हू, हिकिड़ो छोकिरो या छोकिरी 50 रियाल। ज़बरदस्त। हा, सही। पोइ तव्हां तालीम हासिलु करण खां पोइ माशाल्लाह तव्हांजी जवानी बि हिते ई वधी हिते ई गुज़री। वॾा थियासीं, कमु कंदासीं, कॾहिं ॿाहिरि ते कमु कंदासीं, समुंड ते दुकान हूंदा असांजा माइटनि जा। कंहिं महिल उन टाइम में फूकड़ा हूंदा, फूकड़ा खपाईंदासीं। माशाल्लाह। पंहिंजे घर में कमु बि कयोसीं, ॻाल्हि सही सिधी। न माशाल्लाह, ज़बरदस्त। न कम में न, अलाह तव्हांखे हिन जो जज़र खे ॾींदो, हिते बि अॻे दुनिया में बि अॻे जान में बि। जोयनि जा त माशाल्लाह समुंड किनारे ते त लातादाद कारोबार बिज़नेस आहिनि, माशाल्लाह माशाल्लाह। ख़ुशी थी, असांखे यकीन कयो ख़ुशी थींदी आहे, जोयो हुजे या केरु, पर पंहिंजे सिंध वासी आहे
त ख़ुशी थींदी आहे। माशाल्लाह तव्हां एतिरो अरसो सऊदी अरब में मौजूदु रहियो, नौजवान अचणु था चाहिनि ऐं यकीनन तव्हांजे वातां जो जेको मैसेज या का अहिड़ी का ॻाल्हि जेके नौजवान हेॾे अचणु चाहिनि था, ख़्वाहिश था रखनि, त पोइ तव्हां उन्हनि खे को अहिड़ो पैगाम ॾींदव? मैसेज इहो आहे त केर बि अचे सिंध मां त हुनर लाज़मी हुजेसि, लिखियलु पढ़ियलु हुजे त बहितरु आहे, न त उन खां पोइ हुनर लाज़मी हुजे। पोइ अचे भली, हुनजो नसीब आहे भली अचे, सुठो मुल्क आहे। ऐं हिते जेके माण्हू अचनि था माशाल्लाह पढ़ाए था वञनि, के कमाए था वञनि, माशाल्लाह सेट थी था वञनि। त असांजे पाकिस्तान जा हालात थोरा ख़राबु आहिनि, उन हिसाब सां भली अचनि, पर कुझु हुनर लाज़मी हुजे, लिखियलु पढ़ियलु हुजे, उहो बहितरु आहे, हुनर हुजे को न को। हिन टाइम अगरि माण्हू अचणु चाहिनि त कीअं पोज़ीशन कमकार जी? पोज़ीशन हींअर थोरी ॾुखी आहे सऊदीअ जी, डाउन आहे, डाउन आहे, कमकार मिलनि कोन था। को क़िस्मत सां अॻु में कमकार हूंदा, माहौल सुठो, हाणे थोरो माहौल थोरो ॾुखियो आहे, कमकार घटि था मिलनि। जीअं तव्हां शुरू में ॻाल्हि कई त हुनर वारो त पोइ जो कोन किथे न किथे लॻी थो वञे। बाक़ी इहे सफ़ा कुझु न आहे, पोइ सही हाणे वेठो हुजे जनवरी को मज़दूरी वारो कमु मिले या को उहो बि कोन थो मिले। बिल्कुलु तव्हांजी ज़बरदस्त आहे, पर नौजवान 7-8 लख रुपया भरे वीज़ा था वठी अचनि। तव्हांजी नज़र में 7-8 लख माशाल्लाह सुठो पैसो आहे, पोइ उन्हनि खे का कारोबार जी तरकीब या हेॾे अचण जी? हुते कारोबार करणु त बहितरु आहे, पर हुते हो चवनि था कारोबार कयूं था नुक़सान में था वञूं, इन करे पोइ मजबूर थी वरी हेॾे था अचनि। ॻाल्हि बि सही आहे। बिल्कुलु इहा बि ॻाल्हि लख जी आहे। बिल्कुलु तव्हां माशाल्लाह पाण जो आहे सिकंदर जोयो, सिकंदर सिंधी तव्हांजी आईडी बि इहो बाग़ी सिकंदर सिंधी नालो सिकंदर आहे, ज़ात जो जोयो आहे, बाक़ी सिकंदर सिंधी संगत सॾी ईंदी आहे। माशाल्लाह तमामु सुठो लॻो, छो जो तव्हांजी पैदाइश त सिंध जी आहे, पर तव्हां वॾा हिते थिया आहियो ऐं उहो लफ़्ज़ तव्हां पाण शामिलु कयो त इहा ख़ुशी जहिड़ी आहे। बिल्कुलु महिरबानी। माशाल्लाह माशाल्लाह तमामु ज़बरदस्त लॻो ऐं वॾी वॾियूं तव्हांजी महिरबानियूं। तव्हां ज़बरदस्त ॻाल्हि ॿुधाई। 2 एयरपोर्ट हाणे 3 नओं एयरपोर्ट, अलाह ताला तव्हांखे हयाती ॾे, सिहत ॾे। हो बि बंदि थियो, हाणे 3 एयरपोर्ट नओं जेको आहे, जेको जिद्दा 1 आहे जेको। माशाल्लाह माशाल्लाह अलाह तव्हांखे हयाती ॾे, सिहत ॾे। असांजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि, ॾिसंदड़नि जूं दुआऊं बि इनशाला तव्हां सां गॾु हूंदियूं। ज़बरदस्त लॻो, वॾी वॾी महिरबानी। महिरबानी तव्हांजी, ARB जी महिरबानी।